मीरपुर ख़ास इलाके थाम सावा जे रहवासी गुलशेर बहिलम पंहिंजे फरमाइश वारो खाधो वक़्त ते न मिलण ते कावड़जी पंहिंजी घरवारी ऐं 3 ॿारनि जी माउ ते सख़्तु तशदुद करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे इस्पताल दाख़िल कयो। इस्पताल जे बिस्तरे ते दाख़िल तशदुद जो शिकार थियल मुशमात सिद्रा अरूज ॿुधायो त खेसि 3 ॿार आहिनि। हुन जी मुड़ुस गुलशन बहिलम पंहिंजी फरमाइशी खाधो तयारु न करे ॾियण ते खेसि सख़्तु तशदुद जो निशानो बणायो। हुन जो चवणो त संदसि मुड़ुस उन मथां लोह जे सरीअ सां बेरहमाणो तशदुद कयो। संदसि मथे में धक लॻण सबबि बेहोशी जी हालत में पाड़े वारनि खणी इस्पताल पहुचायो। हुन ॿुधायो त गैस न हुजण करे मानी देरि सां तयारु थी त संदसि मुड़ुस उन ते मछिजी पियो ऐं बेरहमाणो तशदुद कयो। हुन चयो त तशदुद बैदि संदसि मुड़ुस खेसि घर खां बि लोधे कढी छॾियो ऐं मासूम ॿार बि खसे वरिता आहिनि। तो उस बात में अपनी अम्मी के पास ऊपर गए हैं। उनकी अम्मी ने और उन्होंने बोला इसका दिमाग ख़राब हो गया, काम क्यों नहीं करती, इसका दिमाग इतना ख़राब है, मैं इसको जान से मार दूँगा। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।